अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। जियो दुस्त से वो फरिश्ता जियो कीजे घर था हलाए तो जो हो जाए ना जेको हिनन जे दर ते झुकंदो आ वक्त बुलंद उन जो थियो मिसाल जे अहल बैत जे दरवाजे ते झुकियो न वो होंदो छड़ो मुसलमान लेकिन ही सलमान बनाए छड़ीदस ऐं जेको हिन दरवाजे ता फिरे हुजे मुसलमान भले पर मरवान बनाए छड़ीदस। हैदरी ये इश्क़े अली जो नारो आ ॾिठो न मां इश्क़े अली में जवानन के बुढ़ड़ो थींदे ॾिठो आ बुढ़ड़न के जवान थींदे ॾिठो आ छो त अली जो ज़िक्र कम कंदो आ ब हिकड़न के ठारींदो आ ॿियन के साड़ींदो आ ठरंदो उहो इन आखिरी बंदे ते गदीरी बनदी हैदरी हिकड़ा ठरंदा आहिनि ॿिया सड़ंदा आहिनि सड़ंदा उहे आहिनि जेके हुते सड़ंदा ठरंदा उहे जेके उते ठरंदा। हाणे माण्हू घटि थिया अली खे तख़्त मिलियो माण्हू घटि थिया सलमान अली 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 जो नाम मौला अली खे तख़्त मिलियो मुबारक न ॾींदे सलमान चए थो अली खे हाणे जो मुबारक ॾियां मां को मुनाफ़िक़ मां जी मंज़र खोले वेठो आहियां मां जो अली के हाणे मुबारक जा मां को मुनाफ़िक़ आहियां तवज्जो सलमान अली के मुबारक न ॾींदे कि मां अली के हाणे मुबारक छो ॾियां तवज्जो कि हाणे मौला अली के मौला ये त हाणे मिली आ तख़्त मिलियो त हाणे त मुबारक ॾे सलमान जे तो मां हाणे अली के मुबारक छो ॾियां माण्हुनि जे चवण ते तवज्जो करण नामे मौला चई मां त अली के गदीर में मौला मञे वेठो तब तो हाणे मिलो तस मां त अली खे उन वक्त मौला मञियो जॾहिं नबी हथ बुलंद कयो इन गदीरी बणजी हैदरी बाबा दे बुलंद सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अच्छा गदीर में जॾहिं नबी चयो मन कुंत मौला फहाज़ा अली अल मौला तवज्जो